ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 15/7/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हांखे हाणे भविष्य 21 जन्मनि जे लाइ हिते ई पढ़ाई पढ़णी आहे। कांटे का खुशबूदार फूल ठहिणो, दैवी गुण धारण करणो कराइणो आहे। प्रश्न: कंहिं ॿारनि जी बुद्धि जो तालो नंबरवार खुलंदो वेंदो आहे? उत्तर आहे जो श्रीमत ते हलंदा रहंदा आहिनि, पतित पावन बाप जी यादि में रहंदा आहिनि। पढ़ाई पढ़ाइण वारे सां गॾु जंहिंजो योग आहे उन्हनि जी बुद्धि जो तालो खुलंदो वेंदो आहे। जो श्रीमत ते हलंदा रहंदा आहिनि, पतित पावन बाप जी यादि में रहंदा आहिनि। पढ़ाई पढ़ाइण वारे सां गॾु जंहिंजो योग आहे उन्हनि जी बुद्धि जो तालो खुलंदो वेंदो आहे। बाबा चवंदा आहिनि ॿार अभ्यास करो, असां आत्मा भाव आहियूं। असां बाप सां ॿुधंदा आहियूं। देही अभिमानी थी ॿुधो ऐं ॿुधायो त तालो खुलंदो वेंदो। बुद्धि जो तालो कीअं खुलंदो? जो श्रीमत ते हलंदो, जो पतित पावन बाप खे यादि कंदो, पढ़ाई पढ़ाइण वारे सां गॾु योग हूंदो। जेका देही अभिमानी स्थिति में रही करे ॿुधंदा ऐं ॿुधाईंदा त तालो खुलंदो वेंदो। ओम शांति। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि जॾहिं हिते वेंदा आहियो त ईअं न कि सिर्फ़ु शिव बाबा जी यादि में रहणो आहे, उहो त थी वियो सिर्फ़ु शांति। पोइ असांखे सुख बि खपे। तव्हांखे शांति में रहणो आहे ऐं सुदर्शन चक्रधारी ठही राजा खे बि यादि करिणो आहे। तव्हां पुरुषार्थ कंदा ई आहियो नर सां नारायण अथवा मनुष्य खां देवता ठहिण जो। हिते भल केतिरा बि कोई दैवी गुण हुजनि त बि उन्हनि खे देवता न चईंदासीं। देवता हूंदा आहिनि स्वर्ग में। दुनिया में मनुष्यनि खे स्वर्ग जो पतो न आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो नई दुनिया खे स्वर्ग, पुराणी दुनिया खे नर्क चइबो आहे। ये बि भारतवासी ई ॼाणंदा आहिनि। जो देवता सतयुग में राज्य कंदा हुया उन्हनि जा चित्र भारत में आहिनि। इहे आदि सनातन देवी देवता धर्म जा आहिनि। पोइ भल करे करे उन्हनि जा चित्र ॿाहिरि बि खणी वेंदा आहिनि पूजा जे लाइ। ॿाहिरि किथे बि वेंदा आहिनि त वञी करे उते मंदरु ठाहींदा आहिनि। हर हिकु धर्म वारो किथे बि वेंदो त पंहिंजे चित्रनि जी पूजा कंदो। जंहिं गांव में विजय पाईंदा हुते चर्च आदि वञी करे ठाहींदा आहिनि। हर हिकु धर्म जा चित्र पंहिंजा पंहिंजा आहिनि पूजा जे लाइ। अॻियां तव्हां बि ॼाणंदा हुया असां देवी देवता हुया। असां अॻियां तव्हां न ॼाणंदा हुया कि असां देवी देवता हुयासीं। पंहिंजे खे अलॻि सम्झी करे उन्हनि जी पूजा कंदा हुया ऐं ॿिया धर्म वारा पूजा कंदा आहिनि त ॼाणंदा आहिनि कि असांजो धर्म स्थापक क्राइस्ट आहे। असां क्रिश्चन आहियूं अथवा बौद्धी आहियूं। इहे हिंदू माण्हू पंहिंजे धर्म खे न ॼाणण जे कारण पंहिंजे खे हिंदू चई ॾींदा आहिनि, है न, ऐं पूजदा आहिनि देवी देवताउनि खे। इहे बि न सम्झंदा आहिनि कि असां आदि सनातन देवी देवता धर्म जा हुयासीं। असां पंहिंजे वॾनि खे पूजदा आहियूं। क्रिश्चन हिकु क्राइस्ट खे पूजदो आहे। भारतवासियुनि खे पतो न आहे कि असांजो धर्म कहिड़ो आहे, उहो कीअं ऐं कॾहिं स्थापना कयो। बाबा चवंदा आहिनि इहो भारत जो आदि सनातन देवी देवता धर्म जॾहिं प्रायलोप थी वेंदो आहे तॾहिं मां ईंदो आहियां वरी खां स्थापना करणु। इहे ज्ञान हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे न। पहिरियों कुझु बि न ॼाणंदा हुया। बिग़ैर सम्झे भक्ति मार्ग में चित्रनि जी पूजा कंदा हुयूं। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां भक्ति मार्ग में न आहियूं।
हाणे तव्हां ब्राह्मण कुलभूषण शूद्र कुल वारनि में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। ब्राह्मण कुलभूषण और शूद्र कुल वारनि में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे, उहो बि हिन समय तव्हां सम्झंदा आहियो। सप्तक में त हिकदमि ॿुधू हूंदासीं न, सम्झंदासीं न। हिन समय ई तव्हांखे सम्झ मिली आहे। हिन समय ई असां ॼाणंदा आहियूं मां आत्मा आहियां, बाबा परमात्मा आहे, असांजो घरु किथे आहे, असां कीअं चकर लॻाया आहियूं, असां आत्मा में 84 जन्मनि जो पाठ भरियलु आहे। सप्तक में बसि असांखे इहो पतो हूंदो मां आत्मा आहियां, बाक़ी कुझु थोरी पतो हूंदो। बाबा आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि। पुराणी दुनिया नई दुनिया जो तव्हां ब्राह्मणनि खे ई पतो आहे। पुराणी दुनिया में ढेर मनुष्य, हिते त मनुष्य केतिरा लड़दा झगड़दा आहिनि। इहा आहे ई काटनि जो जंगल। तव्हां ॼाणंदा असां बि काटा हुयासीं, हाणे बाबा असांखे फूल था ठाहिनि। काटनि खां ख़ुशबूदार फूल, काटा हिन ख़ुशबूदार फूलनि जे अॻियां वञी करे नमन कंदा आहिनि। ये राज हाणे तव्हां ॼाणो आहे। हम सो देवता हुयासीं जो वञी हम सो देवता हुयासीं, पोइ अची करे हाणे ख़ुशबूदार, पोइ अची करे हाणे हम सो देवता हुयासीं, पोइ अची करे हाणे ख़ुशबूदार फूल ठहिया आहियूं ब्राह्मण। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे ड्रामो हुयो, अॻियां ड्रामो बाइस्कोप आदि हुया न। हाणे बि इहे बि हाणे ठहिया आहिनि। छो ठहिया आहिनि? छो जो बाबा खे एग्ज़ाम्पल दृष्टांत ॾियण में सहज थी वञे। ॿार बि सम्झी सघंदा आहिनि। इहे साइंस बि त तव्हां ॿारनि खे सिखणी आहे न। बुद्धि में इहे सभु साइंस संस्कार खणी वेंदा, जो पोइ हुते कम में ईंदा। दुनिया कोई हिकदमि त ख़तमु न थी वेंदी आहे न। संस्कार खणी वेंदा आहिनि, पोइ जनम वठंदा आहिनि। विमान आदि बि ठाहींदा आहिनि। जो कम जी चीजूं आहिनि हुतां जे लाइक़ु उहे ठहींदियूं आहिनि। जो कम जी चीजूं आहिनि, जो स्वर्ग जे लाइक़ु हुजनि, उहे ठाहींदियूं आहिनि। स्टीमर ठाहिण वारा बि हूंदा, परंतु स्टीमर त उते कम ई न ईंदो। भले कोई ज्ञान वठे न वठे, परंतु उन्हनि जा संस्कार त कम में न ईंदा न। जो चीज़ उते कम में न ईंदी त हिते भले माण्हू डॉक्टर बि हुजे, हाणे डॉक्टरी थोरी उते कमु ईंदी। भले डॉक्टर बि ज्ञान वठंदा आहिनि, लेकिन उते डॉक्टरी त कमु ईंदी न। हुते स्टीमर्स आदि जी दरकार न हूंदी, ड्रामा में ई न आहे न। हा, विमाननि जी बिजली आदिनि जी दरकार पवंदी। उहा इन्वेंशन निकारंदा रहंदा, कढंदा रहंदा। हुतां जा ॿार सिखी करे ईंदा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहिनि। कलयुगी दुनिया मां माण्हू सिखी करे ईंदा आहिनि न। वैसे इहे सभु चीजूं बि संगम ते ई ठहियूं आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो, असां पढ़ंदा ई आहियूं नई दुनिया जे लाइ। बाबा असांखे भविष्य 21 जन्मनि जे लाइ पढ़ाइनि था। असां स्वर्गवासी ठहिण लाइ पवित्र ठहूं था न। पहिरियों नरकवासी हुयासीं। मनुष्य चईंदा आहिनि फलानो स्वर्गवासी थियो, परंतु इहे असां नर्क में आहियूं इहे न सम्झंदा आहिनि। बुद्धि जो तालो न खुलंदो आहे न। तव्हां ॿारनि खे हाणे धीरे धीरे तव्हां ॿारनि जो हाणे तालो खुलंदो रहंदो आहे। नंबर 1 तालो उन्हनि जो खुलंदो जो श्रीमत ते हलणु लॻी वेंदा, पतित पावन बाप खे यादि कंदा, है न। तालो उन्हनि जो खुलंदो जो श्रीमत ते हलंदा, पतित पावन बाप खे यादि कंदा। बाबा ज्ञान बि ॾींदा आहिनि ऐं यादि बि सिखलाईंदा आहिनि। टीचर बि आहिनि न, त टीचर ज़रूरु पढ़ाईंदा। जेतिरो टीचर ऐं पढ़ाई सां योग हूंदो, ओतिरो उच्च पद पाईंदासीं। हुन पढ़ाई में त योग रहंदो ई आहे। ॼाणंदा आहियूं बैरिस्टर पढ़ाईंदा आहिनि, हिते बाबा पढ़ाईंदा आहिनि। इहे भुलिजी वेंदा आहिनि, छो जो इहा नई ॻाल्हि आहे न। देह खे यादि करणु त ॾाढो सहज आहे। घड़ी घड़ी देह यादि अची वेंदी। असां आत्मा ई आहियूं, इहे भुलिजी वेंदा आहिनि।
असां आत्माउनि खे बाबा सम्झाईंदा आहिनि। असां आत्मायूं आहियूं इहे भुलिजी वेंदा आहिनि। असां आत्माउनि खे बाबा सम्झाईंदा आहिनि। ॾिसो असां कहिड़ा कोटनि में कोई में बि कहिड़ी सुठी आत्मायूं आहिनि जेके बाबा सम्झाईंदा आहिनि। असां आत्मा भाउ आहियूं। बाबा त ॼाणंदा आहिनि असां परमात्मा आहियूं, शिव बाबा न आत्माउनि खे सिखलाईंदा आहिनि कि पंहिंजे खे आत्मा सम्झो। बाबा खे त सदा यादि रहंदो आहे, त असांखे बि चवंदा तव्हांखे बि सदा यादि रहे। ऐं आत्माउनि खे बि सिखलाईंदा आहिनि। इहे आत्मा कननि सां ॿुधंदी आहे। ॿुधाइण वारो परमपिता परमात्मा, उन्हनि खे सुप्रीम आत्मा चईंदासीं। तव्हां जॾहिं कंहिंखे सम्झाईंदा आहियो त इहो ॿुधी में अचिणो खपे कि असांजी आत्मा में ज्ञान आहे। आत्मा खे इहा ॿुधायां थो। तव्हां जॾहिं कंहिंखे सम्झाईंदा आहियो त इहो ॿुधी में अचिणो खपे कि असांजी आत्मा में ज्ञान आहे। आत्मा खे इहा ॿुधायां थो। असां बाबा सां जो ॿुधूं था उहा आत्माउनि खे ॿुधायूं था, है न। असां आत्माऊं बाबा सां जो ॿुधो आहे उहा असां ॿियनि आत्माउनि खे ॿुधायूं था। इहा बिल्कुलु नई ॻाल्हि आहे। तव्हां ॿिए खे जॾहिं पढ़ाईंदा आहियो त देही अभिमानी थी करे न पढ़ाईंदा आहियो, भुलिजी वेंदा आहियो। त ॿियनि खे बि जॾहिं ॿुधायो त यादि रखो कि असां सभु आत्मायूं आहियूं ऐं मां आत्मा हिननि खे उहो ॿुधायां थी जो मूंखे परमात्मा ॿुधायो अथई, जो मूंखे बाबा परमात्मा टीचर जो मूंखे ॿुधायो अथई, उहो मां सभिनि आत्माउनि खे ॿुधायां थी। देही अभिमानी थी करे न पढ़ाईंदा आहियो, भुलिजी वेंदा आहियो। मंज़िल आहे न, बुद्धि में यादि रहणो खपे कि मां आत्मा अविनाशी आहियां। मां आत्मा हिन कर्मेंद्रियनि द्वारा पाठ वॼायां थी। तव्हां आत्मा शूद्र कुल में हुयो, हाणे ब्राह्मण कुल में आया आहियो। पहिरियों असां शूद्र कुल में हुयासीं, पोइ हाणे असां ब्राह्मण कुल में आया आहियूं। पोइ देवता कुल में वेंदासीं, हुते शरीर बि पवित्र मिलंदो। असां आत्मा भाउ आहियूं। बाप ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि। ॿार पोइ चवंदा आहिनि असां भाउ आहियूं, भाउ खे पढ़ायूं था। आत्मा खे सम्झाईंदा आहिनि। आत्मा शरीर द्वारा ॿुधंदी आहे। इहे वॾी महीन ॻाल्हियूं आहिनि, है न। आत्मा शरीर द्वारा ॿुधंदी आहे, इहे ॾाढी महीन ॻाल्हियूं आहिनि। स्मृति में न ईंदियूं आहिनि। अधु कलाक तव्हां देह अभिमान में रहिया आहियो। हिन समय तव्हांखे देही अभिमानी थी रहणो आहे। पंहिंजे खे आत्मा निश्चय करिणो आहे। आत्मा निश्चय करे वियो। आत्मा निश्चय करे ॿुधो। परमपिता परमात्मा ई ॿुधाईंदा आहिनि। तॾहिं त चईंदा आहिनि न आत्मा परमात्मा अलॻि रहे बहुकाल। हुते त न पढ़ाईंदा न, हुते त न पढ़ाईंदा, हिते ई अची करे पढ़ाईंदा न। ॿियो सभई आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो शरीर आहे। बाबा खे पंहिंजो शरीर न आहे। इहे बाप त सुप्रीम आत्मा आहे, उन्हनि खे शरीर न आहे न। उन्हनि जी आत्मा जो नाम आहे शिव। ॼाणंदा आहियूं इहे शरीर असांजो न आहे। मां सुप्रीम आत्मा आहियां। मुंहिंजी महिमा ई अलॻि आहे। हर हिक जी महिमा पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे। गायन बि आहे न, परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारा स्थापना कंदा आहिनि। उहो ज्ञान जो सागर, मनुष्य सृष्टि जो बीज रूप, उहो सत्य चैतन्य आनंद सुख शांति जा सागर आहिनि। बाबा ज्ञान जो सागर, मनुष्य सृष्टि जा बीज रूप, सत्य आहिनि, चैतन्य आहिनि, आनंद सुख शांति जा सागर आहिनि। ये बाबा जी महिमा आहे। ॿारनि खे बाप जी प्रॉपर्टी जो मालूम रहंदो आहे। असांजे बाप वटि इहे कारखाना आहिनि, इहे मिलियूं आहिनि, नशो रहंदो आहे उन्हनि खे।
ॿारनि खे बाप जी प्रॉपर्टी जो मालूम रहंदो आहे न दुनिया में, त उन्हनि खे नशो रहंदो आहे। बाप ई हुन प्रॉपर्टी जो मालिक ठाहींदा आहिनि, ॿार ई हुन प्रॉपर्टी जो मालिक ठहींदो आहे। हुन प्रॉपर्टी, इहा प्रॉपर्टी त हिकु बार मिलंदी आहे, शिव बाबा ॾींदा आहिनि। बाप वटि छा प्रॉपर्टी आहे उहो ॿुधो, बाबा वटि ज्ञान गुण शक्तियुनि जी प्रॉपर्टी आहे। तव्हां आत्माऊं त अमर आहियो न, कॾहिं मृत्यु खे न पाईंदव, प्रेम जे सागर बि ठहींदा आहियो। इहे लक्ष्मी नारायण प्रेम जा सागर आहिनि न, कॾहिं लड़दा झगड़दा न आहिनि। हिते त केतिरो लड़दा झगड़दा आहिनि न, प्रेम में ऐं घोटालो, ॿियो ई घोटालो पईंदो आहे। प्रेम में ॿियो ई घोटालो पईंदो आहे। बाबा अची करे विकार बंदि कराईंदा आहिनि त केतिरो मार पईंदी आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार पावन ठहो त पावन दुनिया जो मालिक ठहींदा। काम मां शत्रु आहे, इन करे बाबा वटि ईंदा आहिनि त चईंदा आहिनि जो विक्रम कयो उहो ॿुधायो त हल्को थी वेंदो। इन में बि मुख्य विकार जी ॻाल्हि आहे। बाप ॿारनि जे कल्याण अर्थ पुछंदा आहिनि, है न। बाबा खे चईंदा आहिनि हे पतित पावन अछो, छो जी पतित विकार में वञण वारनि खे चइबो आहे न। ये दुनिया बि पतित आहे, मनुष्य बि पतित आहिनि, 5 तत्व बि पतित आहिनि। हुते तव्हांजे लाइ तत्व बि पवित्र खपनि न। हिन आसरी पृथ्वी ते देवताउनि जो परछायो न पई सघंदो आहे। लक्ष्मी जो आह्वान कंदा आहिनि, परंतु हुते थोरी अची सघंदी आहे। ये 5 तत्व बि बदिलणा खपनि, है न। ये 5 तत्व बि बदिलणा खपनि। सत्युग नई दुनिया, ये पुराणी दुनिया, इन्हनि जे ख़लास थियण जो समय आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि अञा 40,000 वर्ष पिया आहिनि, जबकि कल्प त 5,000 वर्ष जो ई आहे। त पोइ सिर्फ़ु हिकु कलयुग 40,000 वर्ष कीअं थी सघंदो आहे। केतिरो अज्ञान अंधेरो आहे दुनिया में। ज्ञान आहे ई न। भक्ति आहे ब्राह्मणनि जी राति, भक्ति आहे ब्राह्मणनि जी राति, ज्ञान आहे ब्रह्मा ऐं ब्राह्मणनि जो ॾींहुं, जो हाणे प्रैक्टिकल में थिए थो। सीरी ते ॾाढो क्लियर करे ॾेखारियो आहे। नई ऐं पुराणी दुनिया जो अधु चईंदासीं न। ईअं न कि नई दुनिया खे जास्ती टाइम आहे, पुराणी दुनिया खे थोरो टाइम ॾींदा आहिनि, न, पूरो अधु थींदो। त क्वाइटर बि करे सघंदा आहिनि। अधु में न हुजे त पूरो क्वाइटर बि न थी सघे। स्वास्तिक में 4 भाग हूंदा आहिनि न। सम्झंदा आहिनि असां गणेश कढंदा आहियूं। हाणे ॿार सम्झंदा आहिनि कि पुराणी दुनिया विनाश थियणी आहे, असां नई दुनिया जे लाइ पढ़ूं था। असां नर सां नारायण ठहियूं था नई दुनिया जे लाइ, नारी सां लक्ष्मी ठहूं था नई दुनिया जे लाइ। श्री कृष्ण बि नई दुनिया जो आहे। श्री कृष्ण जो त गायन थींदो ई आहे न। उन्हनि खे महात्मा चईंदा आहियूं। छो नंढो ॿार आहे, नंढा ॿार त प्यारा लॻंदा आहिनि न। वॾनि खे एतिरो प्यार न कंदा आहिनि जेतिरो नंढनि खे कंदा आहिनि। छो जी सतो प्रधान अवस्था आहे न, विकार जी बदबू न आहे। वॾा थियण सां विकारनि जी बदबू अची वेंदी आहे। ॿारनि जी कॾहिं क्रिमिनल आहे न थियणी खपे। इहे अखियूं ई दुख ॾींदियूं आहिनि। हिन करे दृष्टांत ॾींदा आहिनि कि हुननि पंहिंजी अख कढी छॾी। ईअं कोई ॻाल्हि न आहे, ईअं कोई अख कढंदा न आहे। ये हिन समय बाबा ज्ञान जी ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि।
तव्हांखे त हाणे ज्ञान जो टी अख मिली आहे न, आत्मा खे स्पिरिचुअल नॉलेज मिली। आत्मा में ही ज्ञान आहे। बाबा चईंदा आहिनि मूंखे ज्ञान आहे। आत्मा खे निर्लेप न चईंदासीं। आत्मा ही हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। आत्मा अविनाशी आहे न। केतिरी नंढी सी आत्मा आहे, हुन में 84 जन्मनि जो पाठ आहे। अहिड़ी ॻाल्हियूं कोई चई न सघे, उहो त निर्लेप चई ॾींदा आहिनि। इन करे बाबा चईंदा आहिनि पहिरियों आत्मा खे रियलाइज़ करायो। कोई पुछंदो आहे जानवर किथां खां आया? अरे जानवरनि जी त ॻाल्हि ई छॾो, पहिरियों आत्मा खे त रियलाइज़ करो, मां आत्मा कीअं आहियां, छा आहियां। बाबा चईंदा आहिनि जबकि पंहिंजे खे आत्मा ई न ॼाणंदा आहियो, पोइ मूंखे पोइ छा ॼाणंदा? इहे सभु महीन ॻाल्हियूं तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहिनि, है न। अगरि असां पंहिंजे खे आत्मा ई रियलाइज़ न कंदासीं, मां आत्मा कीअं आहियां, छा आहियां। बाबा चईंदा आहिनि जबकि तव्हां पंहिंजे आत्मा खे न ॼाणंदा त मूंखे कीअं ॼाणंदो? जॾहिं असां सम्झंदासीं मां आत्मा आहियां, तॾहिं त असां मञंदासीं न मुंहिंजा आत्मा जो पिता परम पिता आहिनि, है न। इहे सभु महीन ॻाल्हियूं तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे। आत्मा में 84 जन्मनि जो पाठ आहे, उहो वधंदो रहंदो आहे। कोई पोइ चईंदा आहिनि ड्रामा में नूंद आहे, पोइ असां पुरुषारत ई छो करूं? अरे पुरुषारत बग़ैर त पाणी बि न मिली सघंदो आहे। इहे न ड्रामा अनुसार आप ई सभु कुझु मिलंदो, ईअं थोरी थींदो। कर्म त ज़रूरु करिणो ई पवंदो न। अच्छा सुठो उहो बुरो कर्म थींदो आहे, इहे बुद्धि सां सम्झी सघंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि ये रावण राज्य आहे, हिन में तव्हांजे कर्म विकर्म थी वेंदा आहिनि। हुते रावण राज्य ई न आहे त विकर्म थींदो ई न आहे। मां ही तव्हांखे कर्म अकर्म विकर्म जी गति सम्झाईंदो आहे। हुते तव्हांखे तव्हांजा कर्म अकर्म थी वेंदा आहिनि। रावण राज्य में कर्म विकर्म थी वेंदा आहिनि, है न। गीता पाठी भी कॾहिं अर्थ न सम्झंदा आहिनि, इहो त सिर्फ़ु पढ़ी करे ॿुधाईंदा आहिनि। संस्कृत में श्लोक ॿुधाए करे पोइ हिंदी में अर्थ कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कुझु अक्षर ठीकु आहिनि, है न। बाबा चईंदा आहिनि अटे में नमक मिसल। भॻवान वाच्य आहे, परंतु भॻवान कंहिंखे चइबो आहे ये कंहिंखे बि पतो ई न आहे। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बेहद जे बाप जी प्रॉपर्टी जी मां आत्मा मालिक आहियां। बेहद जे बाप जी प्रॉपर्टी जी मां आत्मा मालिक आहियां। जीअं बाप शांत पवित्रता आनंद जा सागर आहिनि, ये मां आत्मा मस्त सागर आहियां। हिन नशे में रहो। ॿियो आहे ड्रामा चई पुरुषारत छॾिणो न आहे। कर्म त ज़रूरु करिणो ई आहे न। कर्म अकर्म विकर्म जी गति खे सम्झी करे सदा श्रेष्ठ कर्म करिणो आहे। वरदाना समय जी महत्व खे ॼाणे स्वयं खे संपन्न ठाहिण वारा विश्व जे आधार मूर्त ठहो। सॼे कल्प जी कमाई जो श्रेष्ठ कर्म रूपी बीज बोअण जो।
सॼे कल्प जी कमाई जो श्रेष्ठ कर्म रूपी बीज जो 5000 वर्ष जे संस्कार जो रिकॉर्ड भरण जो समय आई। सॼे कल्प जे लाइ पूरी कमाई थी वई, श्रेष्ठ कर्म रूपी बीज बोयो, 5000 जा श्रेष्ठ संस्कार जो रिकॉर्ड भरिजी वियो। त ये समय हाणे आहे, चेक करो पूरो भरे छॾियो। ऐं विश्व कल्याण व विश्व परिवर्तन जो समय हाणे हले थो। यदि समय जे ज्ञान वारा भी वर्तमान समय के गवाईंदा या अचण वारे समय ते छॾे ॾींदा त समय जे आधार ते स्वयं जो पुरुषार्थ थिए। लेकिन विश्व जे आधार मूर्त आत्मा कहिड़े भी प्रकार जे आधार ते न हलंदियूं। उहा हिकु अविनाशी सहारे जे आधार ते कलयुगी पतित दुनिया सां किनारो करे स्वयं के संपन्न ठाहिण जो पुरुषार्थ कंदियूं। स्लोगन आहे, स्वयं के संपन्न ठाहे वठो त विशाल कार्य में स्वतः सहयोगी थी वेंदो। अव्यक्त इशारो, वर्तमान समय जे पुरुषार्थ में हर संकल्प खे पावरफुल ठाहिणो। वर्तमान समय जे पुरुषार्थ में हर संकल्प खे असांखे पावरफुल ठाहिणो। संकल्प ही जीवन जो श्रेष्ठ खजानो। जीअं खजाने द्वारा जो चाहे जेतिरो चाहे ओतिरो प्राप्त करे सघंदा आहियो, वैसे श्रेष्ठ संकल्प द्वारा सदाकाल जी श्रेष्ठ प्रारब्ध के पाए सघंदा आहियो। श्रेष्ठ संकल्प द्वारा सदाकाल जी श्रेष्ठ प्रारब्ध के पाए सघंदा आहियो। बाबा न ये समय हले तो कमाई करण जो पूरे कल्प जी। पूरे कल्प जे संस्कारनि जो रिकॉर्ड भरण जो, श्रेष्ठ कर्म रूपी बीज विझण जो। त तव्हां पूरे कल्प जे लाइ पंहिंजे लाइ श्रेष्ठ संकल्प करो कि पूरे कल्प में असांजो जीवन कीअं हुजणो खपे। इन जे लाइ हिन नंढो सो स्लोगन स्मृति में रखो कि सोचे सम्झी करे करिणो आहे, ॻाल्हाइणो आहे, तॾहिं सदाकाल जे लाइ श्रेष्ठ जीवन ठाहे सघंदो। संकल्प करो पूरे कल्प में भक्ति में भी मां शिव बाबा सां जुड़ी रहां, हेॾे होॾे न भटका, ताकि भक्ति में भी धन जी कॾहिं कमी न थिए, सर्व संबंधन जो सुख मिले, है ना। असांजा पूरे कल्प में संस्कार भी सुठा हुजनि। असांजे पूरे कल्प में संस्कार भी सुठा हुजनि। असां पूरे कल्प में असां कॾहिं भी कोई बुरो कर्म न करूं, असां सां भी कॾहिं कोई बुरो न थिए। जो भी तव्हांखे जीवन में कलयुगी दुनिया में ॾिसो था, दुनिया में क्या छा था करनि माण्हू, त असां कॾहिं भी अहिड़ो कोई कर्म न करूं। असांखे हाणे बाबा चईंदा आहिनि न, जीअं दुनिया में चईंदा आहिनि न, जॾहिं ब्रह्मा भॻवानु बुद्धि पोइ बाटे त तव्हां सुम्ही पिया हुयो छा, त हाणे त असां जागृत आहियूं। असां पंहिंजे पूरे कल्प जे जीवन जे लाइ बाबा खां जो पुरुषार्थ करे वठिणो आहे उहो वठी वठो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।